क़ीमत आहे, केॾो क़दुरु आहे। नबी अलैहिस्सलाम जे इन्हनि कलमनि जो अजर शान सवाब अल्लाह वटि इन्हनि कलमनि जी जेका इज़त आहे केॾे वॾे पैमाने ते बयान कई आहे। सेब बावजू मस्जिद में उन वक़्तु जॾहिं मुंहिंजो रब अर्श ते मुस्तवी आहे उन वक़्तु यकीही अमल कनि पिया। अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला ने फरमायो अल्लाह जा बाना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सहाबा जी जमात अञा माण्हुनि जे विच में मौजूद आहे। नबी अलैहिस्सलाम जा जेके छॾियल कपड़ा हुआ उहे पंहिंजा फाटा कोने सलामतन, जिन थावनि में पाण पानी पीअंदा हुआ उहे थाव पंहिंजा सलामतन। पैगंबर जी जमात जे मौजूदगी में अवां ही दीन जे कम में कहिड़ी शइ याद कई आहे। आऊं तव्हांखे चवां थो इन पत्थरनि ते आंगरनि ते पंहिंजा गुनाह गड़ियो, यकीन करियो तव्हांजूं नेकियूं ज़ाया कोन थींदियूं। उन्हनि चयो त अबू अब्दुर रहमान असांजे दिलि में ख़ैर ऐं भलाई का सबब जो को इरादो कोन्हे, असीं चाहियूं था वांदा वेठा आहियूं, असांजी ज़बान अल्लाह जे ज़िक्र में मसरूफ़ हुजे, असांजो ख़ैर खां सवाइ ॿियो को इरादो कोन्हे को। तॾहिं अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला ने फरमायो त हक़ीक़त ही आहे केतिरा ख़ैर घुरण वारा इन भलाई ऐं ख़ैर खां महरूम रहंदा आहिनि। मूं नबी अलैहिस्सलाम जिन खां हिकिड़ी हदीस मुबारका ॿुधी आहे जंहिंमें पाण इरशाद फरमायो मुंहिंजी उम्मत में अहिड़ा माण्हू पैदा थींदा जेके क़ुरान पढ़ंदा पर क़ुरान उन्हनि जी निड़ीअ खां हेठि कोन लहंदो, लॻे थो मतां अमीं उन जमात मां हुजो ऐं तव्हां ही कम अल्लाह जे पैगंबर जे सहाबा जी मौजूदगी में करे रहिया आहियो। इएं चई अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला उन खां रवानो थी मस्जिद में आयो। अमर बिन सलमा हमदानी रहमहुल्लाह फरमाए तो वक्त गुजरियो ओ वक्त आयो जॾहिं अली रज़ी अल्लाह ताला सां खारिजन जंग कई। उन मस्जिद में जेके माण्हू मौजूद हुआ जिन अल्लाह जो जिक्र कयो पे टोलिन जी सूरत में सब बाशर निमाज़ी अल्लाह जे जिक्र करण वारा ओए मुसलमाननि सां लड़ाई ऐं जंग करे उन्हनि खे क़त्ल करे रहिया आया। अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु जी ॻाल्हि मुंहिंजे ज़हन ते तरी आई त उहे माण्हू आहिनि जेके क़ुरान पढ़ंदा पर क़ुरान उन्हनि जी निड़ीअ खां हेठि कोन लहंदो। मूं अर्ज़ पे कयो ही दीन कंहिंजे जज़्बनि जी तर्जमानी करण जो नालो नाहे, मुंहिंजी पसंद जो नालो नाहे, ही दीन वही इलाही जो नालो आहे जेको दीन असां ताईं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पहुचायो आहे। ही अमल भलो आहे, सुठो आहे, आऊं इनखे पसंदो करियां, सॼो जग जहान इनखे पसंद करे थो। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, दीन कंहिंजी पसंद जो नालो नाहे, दीन वही इलाही जो नालो आहे। हर दौर में रब पंहिंजे पैगंबरनि खे बि इहो हुकुम कयो का बि ॻाल्हि वही इलाही खां सवाइ न करियो, का बि ॻाल्हि क़ुरान हदीस जे तर्जमानी खां सवाइ न करियो, न वरी कोई अहिड़ो अमल कयो। सैयदना नूह अलैहिस्सलाम जो मिसाल वठो, 950 साल अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे दीन जी दावत ऐं तबलीग जो कम कयाई। रब केडी वडी हिम्मत ॾिनी, केडी वडी जफ़ाकशी हुई। 950 साल अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे दीन जो खिदमत कई आहे, कौम कोन मञियो, अल्लाह जो अज़ाब आयो। बेड़ी में चढ़ण जेतिरा मोमिन मुसलमान थिया उहा बेड़ी हलण लगी ऐं उन्हनि बुॾलनि में बुॾंदड़ माण्हुनि में संदन पुट उहो बि शामिल आहे। जॾहिं ॾिठई जबल जॾियूं छोलियूं अचनि पयूं, वनादा नूह रब्बहू, नूह अलैहिस्सलाम पंहिंजे रब खे पुकारियो, रब इन्नबनी मिन अहली व इन वादकल हक़ व अंत अहकमुल हाकिमीन। पालनहार ॿिया भले ॿुधी वञनि, ही मुंहिंजो पुटु आहे, मुंहिंजे जिगर जो टुकर आहे, मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं मुंहिंजो पुटु ॿुधे थो, इन जी पारत हुजे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां हिकिड़े पुट जो सवाल कई, 950 साल अल्लाह जे दीन जी खिदमत कई। छा उनजे कननि ॿुधो हूंदो, छा उनजे ज़हन सठो हूंदो, केॾियूं वॾियूं अज़ियतूं बर्दाश्त कयूं। मुंहिंजो रब केॾो त बेपरवाह आहे, कंहिंजी उनखे दुनिया में परवाह कान्हे, नबी हुजे चाहे उनजो उम्मती हुजे। रब्बुल इज़्ज़त जो फरमान, या नूह इन्नहु लैसा मिन अहलिक इन्नहु अमलुन गैर सालिह। ऐ नूह तू चवी तो थी मुझे अहलम आहे, हकीकत इहा त अल्लाह गवाही ॾियां थो त तुंहिंजे अहल तुंहिंजे खानदान मां कोन्हे। छाजे लाइ?
इन जा अमल भला कोने रब जी नाफरमानी तू रसूल है तुझी नाफरमानी कई तस वही जी नाफरमानी कई तस लिहाजा इहो तुझे अहल बा कोने ये त गालियों पंजी जाय ते पर आऊं तोखां रब सवाल करियां तू वही जो साहिब आई तो वट हर मामले में वही अचे तो मुखां पुछण जी ज़हमत गवारा कई ते हिन बुडंदड़ पुट जे लाइ दुआ घुरी सगां तो या न इहा शइ तो मुखां छो कान पुछी ॾिसो मुंहिंजो रब केॾो त बेपरवाह है ही दीन कंहिंजी पसंद ज़रूरत घुर्ज जो मामलो कोने हर मामले में वही इलाही जी तालीम के अखियुनि जे साम्हूं रखण खपे सैयदना नूह अलैहिस्सलाम रब जो यो फरमान ॿुधी हुकुम यो थियो फला तसअल मा लैसा लक बिही इल्म इन्नी आइजुक अन तकुन मिनल जाहिलीन ओए जे मसले जो तो के इल्म कोने तू रब जे तरफा वही जो इंतजार कर मुंजा अल्लाह हिन मसले में आऊं छा करया ज़बान मा को गुफ्तो कढां अमल करया अगुते वधा पोइते हटां बिया छा करया मुंजा रब मुंजी रहनुमाई रहबरी कर पो तो इन मसले में जे में तो के इल्म कोने न सवाल बन कदो कर कबूल तो पंजी जाए ते पर मुखां सवाल पर न कर आऊं तो के नसीहत करया तो अगुते जे लाए जे करे बिना वही जे बिना समझाण जे बिना दलील जे बिना मुंजी रहनुमाई रहबरी हुक्म जे तो मुखां को सवाल कयो न केडा सख्त लफ्जन अन तकून मिनल जाहिलीन पो तू नबिन मा कोन होंदे तुजो शुमार जाहिलन मा थींदो छाता समझो मुंजो रब केडो बेपरवाह है ही दीन का मजाका मस्खरिया है जेको अमल करियो सही अयामन का हलंदो चे मुंजे बाबा कयो मुंजी अम्मा कयो मुंजे मौलवी कयो मुंजे गोठवारन कयो इलाके में ही से हले पई अयामन का ये शयूं हलंदियो चन मुंजा भाईरो मुंजा दोस्तो ये दीन रस्म ने रवाजन जो नालो ना है कुरान हदीस की ताबेदारी जो नालो है तमा जन अंबिया अलैहिस्सलाम के छड़ियो जे नबी ते मु कलमो भरियो आ अमा ब कलमो भरियो है आऊं तमा सब पान के मुसलमान चौंता उन अजीम नबी उन एहतियात के किए सामू रखियो हदीस शरीफ के किताब सही मुस्लिम में किताबुल जनाइज में सैयदना अबू हुरैरा रजी अल्लाह तआला अन्हु का हदीस मुबारक मरवी है वो बयान करे तो ज़ार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कब्र उम्मीही फबका व अबका मन हौलहु चवे तो एक दफे जी गाल है नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंजे अम्मड़ जी कब्र ते आया रोई पिया संदन चौधारी जेका जमात साहबा रिजवानुल्लाह अलैहिम अजमैन जी हिन उनन जे पखन में पानी अची वियो ओहे पर रोई पिया उन्हें अर्ज कयो तो तवा के केड़ी शे रुवाड़ियो है पान फरमायो इस्ताजन तो रब्बी अन अस्तगफिरल्लाह मु पंजे पालनहार के अर्ज कयो मुंजा मालिक मुके मोकल दे आऊं पंजे माओ जे ले बख्शिशी दुआ घुरा छो मोकल घुरियाऊं नूह अलैहिस्सलाम जो वाक़ियो संदन अखिन जे सामू हो तो नूह अलैहिस्सलाम पंजे पुट ला मोकल कान घुरी अल्लाह रब्बुल इज्जत नसीहत कई तंबीह कई आइंदा ये न कर न तो तू जाहिल मा शुमार कयो वेंदे दुआ किंजे ला तो घुरे पंजी अमर जे लाए केर तो घुरे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बख्शिशी दुआ घुरे तो मुझे रब मुखे मना कई तो तू पंजे माओ जे ले बख्शिशी दुआ नथो घुरी सगी वो मु वरी अर्ज कयो भला ठल्ली कब्र जी ज़ियारत वनी करया अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त हा ठल्ली कब्र जी ज़ियारत कर पर इन जे ला हथ राखणी बख्शिशी दुआ न घुरदो कर पोए फरमायो आऊं तवा के अमर करया तो तमी कब्रस्तान ते वञो उनन जी वनी ज़ियारत करियो यो तवा के मौत याद ॾियारिन थियो कब्रू तवा अंदाज़ो लगायो मुंजो रब केडो बेपरवाह है खातमुन नबिय्यीन साहिब वही साहिब कुरान अल्लाह रब्बुल इज्जत का परवाह कान कई केडो मकाम मर्तबो आ पर मुझे रब अमर कयो त न तुंजी अमड़ तुंजो अबो जे हाल में रब उनन के वधिक जाने तो तवा उनन जे बख्शिश दुआ न गुरो अचो पंजे पान खान सवाल करियो केड़न मानन जे तडे ते वेही असी उनन जे ले सुठा लफ्ज गालायूं था केड़न मानन जी
नमाज जनाजा में शिरकत करियूं था मुशरिक बिदअती बेअमल बद किरदार दुनिया जा पुजारी खबर ना है केहड़न गुनाहन में गंदगिन में मुलविसन असी उनन जी नमाज जनाजा में भी शरीक कयूं उन ला हथ राखणी धणन के खुश करे रहिया आहियूं कदे सोचो तऊं ही मानू जेको अबू बकर सिद्दीक के गारियूं दे जेको उमर फारूक जे शान में घटवद करे जेको उस्मान साईं जे ले केड़ा जहरीला लफ्ज इस्तेमाल करे जेको सहाबा रिजवानुल्लाह अलैहिम अजमईन जे शान में बेअदबी गुस्ताखी करे उन जी नमाज जनाजा उन जे तडे ते मौजूदगी उन जे वारिसन सां हथ राखणी सी मफ़रत जी दुआ घुरूं था कदे को सोचो त संजो ईमान संजो अकीदो इन शइ जी इजाजत दिए तो असां वटि इन शइ जी का गुंजाइश का जरूरत का आहे अल्लाह रब्बुल इज्जत जो पैगंबर मुंजे ले तव्हां जे ले एक आइडियल कसवटी पैमाने स्टैंडर्ड जी हैसियत रखे तो ते ही दीन वही इलाही जो नालो है अल्लाह रब्बुल इज्जत कुरान ए हदीस जी सूरत में असाने ही दीन मोकलियो है हर मोमिन मुसलमान के कपे इबादत जानी हुजे चाहे माली नंडी हुजे चाहे बड़ी नीह में कई वने या रात में अकेलाई में कई वने या मानू के विच में कई वने नंडी हुजे चाहे बड़ी पर इबादत जो तरीको इबादत जो वक्त इबादत जो मिकदार मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सेखारिल समझायल बा सनद सही हुजे जे कदे न तो यो अमल मर्दूदा बातिल है इन शइ जे रब के का टके जी परवाह करे का चंद मिसाल औ तवजे सामो अर्ज कदो हला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सन 9 हिजरी में ऐलान फरमायो आऊं ईंदड़ साल यानी सन 10 हिजरी में हज करण जो इरादो रखां थो यो ऐलान जडे मानू ने बुधो मानू में खुशी की लहर डोड़ी गई हदीस शरीफ की किताब सही मुस्लिम में हज जे बाब में सैयदना जाबिर बिन अब्दुल्लाह रजी अल्लाह अन्हुमा जी एक डिगी हदीस मुबारका हज्जतुल विदा के हवाले से मौजूद है उनमें जाबिर रजी अल्लाह तआला ने फरमाए तो जडे ओहे दिहाड़ा आया फक़दिमल मदीनत बशरुन कसीरुन कुल्लुहुम यल्तमिस अय्या तम बि रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व यामल मिसल अमलिही चवे तो कोई मदीने में ज़िलक़द जे 5वीं तारीख का यो सफर शुरू थियो मानू अची गड थिया तमाम घणा मानू नजर तो इला मद बसरी बैन यदैहि मिन राकिबिन व माशिन अन यमीनिहि मिसल ज़ालिक व अन यसारिहि मिसल ज़ालिक व मिन खल्फिहि मिसल ज़ालिक जाबिर रज़ी अल्लाह ने फरमाए तो जैसी तई असां जी नजर पेई थिन तेस तई मानू ही मानू हा अग्या मानू पुठिया मानू सजे मानू खबे मानू ही मानू हा व रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैन अज़हरिना ऐ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां जे विच में हुआ वयामल मिसल अमलिही जिया पे पान कयो असा इए पे कयो न ज़बान हुई न जाती सोच हुई न किंजी का हैसियत हुई अबू बकर मौजूद है उमर मौजूद है उस्मान मौजूद है अली मौजूद है सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जी बड़ी जमात मौजूद है किंजी नजर केते खुतल कान हुई हिक हिक नजर पैगंबर ते खुतल हुई एहराम किथा बदन था किए पधन था लब्बैक पी पड़न था छा चवन था सारे सफर में मानुन जे निगाह जो मरकज मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिए पे कयूं इए पे कयूं अंदाजो लगायो तमा मक्कतुल मुकर्रमा पहुतान ब नमाजूं गडे पढ़ियो सफर करे पढ़ियो तन मक्को ए अरफात गड्या प्यान के एतराज कोन कजे सी मक्के जायूं बरकातूं के पढ़ूं नबी अलैहि सलाम जे सां बरकातूं पढ़ियो ब नमाजूं गडे पढ़ियो इए के कोन चो त अल्लाह जे रसूल सजो दी अरफात ते रहणायूं पो छो न हर नमाज के पंजे वक्त ते पढ़ूं जो रब जो कुरान तो फरमाए इन सलात कानत अलल मोमिनीन किताब मौकूता बेशक नमाज मोमिनन ते पंजे वक्तन ते फर्ज कई वई हा मुसाफिर रहियो पो त तमा पढ़ी सकोता पर तमा के सिंज लथे तई अरफात में रहणो आहे पो भला अगी के पंजे वक्त ऐ विची के पंजे वक्त नमाज पूरी पढ़ो रहूं त इतई था तंगी तकलीफ त का काने हिकड़े भी मानू सवाल कोन कयो मुसाफिर हा मुकीम हा सबनी बबर रकातू पढ़े हिक बांग बिन तकबीरन सा बई नमाजू गडे पढ़ियो वरी सांझी नमाज ते मामलो खत्म थियो बांग जो वक्त हो बांग कान दिनो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विच में मौजूद है एतरो चवना सही नमाज जो टाइम केडा था वञो मुंजड़ो गुनहगार
कम ज़र्फ़ जेकॾहिं मस्जिद में मौजूद आहे, को माण्हू अचे तो पेशाब करे तो यार बांग आई आहे, वुज़ू करे नमाज पढ़ी वञे, नमाज जो वक़्तु आहे, हूं त नथो अची, एतिरो त पाण बि चई सघूं था न। हेॾी वॾी जमात हुई, कंहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अखर बि कोन चयो त अल्लाह जे रसूल नमाज जी हिफ़ाज़त, वक़्तनि जी हिफ़ाज़त करियो, सांझी जो वक़्तु थियो आहे, छा लाइ नमाज नथा पढ़ो? कंहिं कोन ॻाल्हायो, छाजे लाइ? हुननि वटि साहिब वही मौजूद हो, जीअं पे चयूं ईअं कयूं, जीअं अमल कयूं ईअं पे चयूं, ईअं सम्झो त इन्हनि जूं ज़बानूं मोहम्मद मुस्तफ़ा जे मुट्ठी में क़ाबू हुयूं, उन्हनि जी पंहिंजी का मर्ज़ी कान हुई। तव्हांजो नबी अलैहिस्सलाम जन मुज़दलिफ़ा पहुता, उन मुज़दलिफ़ा में पहुची उते सांझी पहिरियां पढ़ियऊं ऐं सोहमानी पोइ पढ़ियऊं। चवनि सही सांझी जो वक़्तु गुज़रियो, पहिरियां सोहमानी पढ़ो पोइ सांझी पढ़ो, न पहिरियां सांझी पढ़ियऊं पोइ जेको आहे सो सोहमानी पढ़ियऊं। पैगंबर पूरी जिंदगी तहज्जुद की पाबंदी कई, अहादीस मुबारक जा किताब पढ़ो, हजतुल विदा जा वाक़या पढ़ो, उन रात नबी अलैहिस्सलाम जन तहज्जुद जी नमाज जे लाइ कोन उथिया। मुसलमाननि जो सुम्हण पे इबादत, हलण पे इबादत, जागण पे इबादत, ॻाल्हाइण पे इबादत, खाइण पे इबादत आहे। ऐं उन ॾींहुं फजर जी नमाज पंहिंजे वक़्त खां अॻे अदा कई अथनि। हीअ सभु मामूल असांखे ॿुधाइनि था, बेहैसियत हिकु मुसलमान जे असांजी पंहिंजी का मर्ज़ी कान्हे, हिकु हिकु में मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी असांते हक़ आहे। जीअं जाबिर रज़ी अल्लाह तआला अन्हु जी हदीस मुबारक तव्हांजे साम्हूं मूं बयान कई आहे। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन माण्हुनि जे विच में रही करे अक़ीदे ते नज़र विधी, अमल ते नज़र विधी, जेकॾहिं खेल कंहिं बि जाइ ते का कमी कोताही नज़र आई, फौरी तौर ते माण्हुनि जी इस्लाह कयूं। छाजे लाइ? माण्हुनि खे ख़बर पवे हीउ दीन कंहिंजी पसंदि जो नालो न आहे, हीउ दीन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते वही जी सूरत में लथो आहे। चंद ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं अर्ज़ करे पंहिंजे मज़मून खे ख़त्म करियां थो। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक सही बुखारी सही मुस्लिम में सैयदना अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु खां मरवी आहे। वो बयान करे तो दखल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल मस्जिद फैज़ा हबलुम ममदूदुन बैन सारियतैन फक़ाल मा हादल हबल क़ालू हाज़ा हबलुन लिज़ैनब फैज़ा फतरत तअल्लक़त बिही। सैयदना अनस रज़ियल्लाहु अन्हु फरमाए तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी में घिड़िया, ॾिठूं त मस्जिद नबवी में हिकिड़ो रसो आहे जेको छत में काबू थियल आहे ऐं हेठि लड़की रहियो आहे। नबी अलैहिस्सलाम जिन पुछो, मालूम थियो त पैगंबर खे बि ग़ैब जो इल्मु कोन्हे, ग़ैब जो इल्मु सिर्फ़ हिकिड़े अल्लाह जी ज़ात खे आहे। नबी अलैहिस्सलाम जिन असांखे जेकी ॿुधायो वही जी सूरत में ॿुधायो। पाण पुछूं थी रसो कंहिंजो आहे ऐं कंहिं टंगायो आहे, खेनि ॿुधायो वियो त हीउ रसो तव्हांजी घरवारी मोमिननि जी अंबड़ उन टंगायो आहे। ज़ैनब रज़ियल्लाहु तआला अन्हा नबी अलैहिस्सलाम जो फरमायो अल्लाह बिल्कुल न हुल्लू हो, सब खां पहिरियां त रसे खे कपियो लाहियो। तमाम जेकॾहिं को माण्हू तहज्जुद जी नमाज़ पढ़े तो, तिलावत घणी करे तो, निंड अचे, ऊंघ अचे, थकी पवे, उनखे खपे तो सुम्ही रहे, अहिड़ी हालत में नमाज़ न पढ़े। अंदाज़ो लॻायो तहज्जुद जो केॾो अजुर आहे, मस्जिद नबी जो केॾो अजुर आहे। ऐं का आम औरत कान्हे, नबी अलैहिस्सलाम जे घरवारनि वञा सैयदा ज़ैनब रज़ियल्लाहु तआला अन्हा जो ही वाक़ियो आहे। उम्मत खे दरस ॾिनो, पैगंबर जी घरवारी अमल करे, आम इंसान अमल करे। जेकॾहिं पैगंबर जी हदीस, पैगंबर जे तरीक़े जे उबतड़ा इहो अमल मरदूदा बातिल आहे, कुझु बि इन अमल जी का हैसियत कान्हे का। अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जी हिकु ॿी हदीस मुबारक सही बुखारी सही मुस्लिम में नबी अलैहिस्सलाम जी ख़बर बि आहे। नबी अलैहिस्सलाम जे हिकु दफ़े बीठा हुजनि, साहबी बयान करे तो अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रआ शैखन युहादा बैन इब्नैहि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकु पोड़ो शख्स ॾिठो जेको पंहिंजो हिकिड़ो हथु हिकिड़े पुट जे कुल्हे ते, ॿियो हथु ॿिए पुट जे कुल्हे ते, पेर उन जा गेहल बि आया। नबी अलैहिस्सलाम जे इरशाद फरमायो त हिन पोड़े जो मामलो छा आहे? हिकिड़ो माण्हू उथियो, उन वञी उन शख्स खां पुछियो ही भला तव्हां इन पुटड़नि ते हथड़ा रखी गेहलजी अचो पिया, इन जो इन जो सबब, इन जे पुछां मक़सद कहिड़ो आहे? खेन ॿुधायो वियो नज़र ऐं यमशी इलल काबा, हिन इहो बास बासी आहे, नज़र ॿधी आहे त पंहिंजे घर खां इन हालत में काबतुल्लाह जो उमरो तवाफ ऐं अरकान अदा कंदो जो पेर गेहल बाचन, मिट्टी धूड़ दज़ पवे, तकलीफ़ पहुचे, त जी ॿीणो अजर ऐं सवाब मूंखे हासिल थिए। नबी अलैहिस्सलाम जो इरशाद फरमायो अय्युहा शैख इन्नल्लाह लग़नियुन अन्का व अन नज़रिक,
इन पोड़े के विझी ॿुधायो त बेशक अल्लाह तव्हां खां ऐं तव्हां जेका बासबासी आहे इन खां बिल्कुलु बेनियाज़ आहे। फअमरहु अन यरकब, पोइ नबी अलैहिस्सलाम जो हुकुम कयो त इनखे सवारी ते सवार करे बैतुल्लाह ते पहुचायो। नबी अलैहिस्सलाम जे माण्हुनि जे विच में रही करे अक़ीदे ते नज़र विधी, अमल ते नज़र विधी, अमल जो मायार कसवटी पैमानो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते गिरामी आहे। इबादत हुजे को नेकी जो कम हुजे, इहो कम ऐसी ताईं घणी दर क़बूल नथो पवे जेसी ताईं क़ुरान ऐं नबी अलैहिस्सलाम जी सुन्नत मुवाफ़िक़ न आहे। अल्लाह जी हिन ज़मीन ते जमात अहल हदीस जी इहा ई दावत आहे, अमल करियो। अमल खां कोई इनकार कोन्हे, पर पहिरियां मालूम करियो ही जेको अमल करियो पिया इन अमल जो सबूत आहे किथे? या त रब जे क़ुरान मां दलील ॾियो या नबी अलैहिस्सलाम जी बास सनद के सही हदीस मुबारक मां दलील ॾियो। कई मिसाल दुनिया जी अखियुनि जे साम्हूं ही 15 शाहबान जी रात गुज़री आहे जेके पाण खे तौहीद जो गहवारो समझन था, तौहीद जो दावेदार समझन था। उन्हनि जे मस्जिदुनि में सॼी रात वैद थिया आहिनि, नसीहतूं थियूं आहिनि ऐं उन राति माण्हुनि खे रोज़े जो चयो आहे पुछी ॾिसो इन राति जागण इबादत करण ऐं अलाए केतिरियूं रकातूं पढ़नि, ॿिए ॾींहं ते रोज़े रखण जो अमर कंहिंजो आहे। तव्हां रमज़ान मुबारक जे महीने में वञो, महफ़िल शमीना जे नाले ते 27, 28, 29 तारीख़ 10 सिपारा पढ़ी करे हिकिड़ी राति में माण्हुनि खे मस्जिद में बिहारियो वञे थो। हीउ मुहर्रमुल हराम जो महीनो अचे तो, सॼे महीने साल में न उन मुहर्रमुल हराम जे महीने में कब्रिस्तान ते वञी ॾिसो, मर्द औरतूं अमीर गरीब बिना कंहिं पर्दे जे पंहिंजे वॾनि जे कब्रुनि खे लेपो ॾियनि पिया। कॾहिं कंहिं पुछो आहे हिन अमल जो अमर कंहिं कयो आहे? रबिउल अव्वल जो महीनो अचे तो, वॾे तादाद में मुस्लमान पैगंबर अलैहिस्सलाम जो मीलाद में जुलूस में शिरकत कनि था, मुहर्रमुल हराम जे महीने में न्याज़ ॾियनि था। इहे माण्हू सभु असांखे दरस ॾियनि था। हिकु हिकु माण्हू खे खपे हर अमल में अल्लाह जी तालीम, अल्लाह जे रसूल मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम के साम्हूं रखी करे अमल करियो। रब बि क़ुरान में इहे ई शइ फरमाई, ऐं ईमान वारो ताबेदारी करियो अल्लाह जी, ताबेदारी करियो उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। वला तुबतिलु अमालकुम, ऐं पंहिंजे अमलनि खे बर्बाद न करियो। ही सभु ॻाल्हियूं असांखे दरस ॾियनि थियूं। अमल आहिनि पर धणी दर क़बूल नथा पवनि, उन्हनि जी हयाती में उहे अमल मरदूद थियनि था। इहा ई दावत जमात अहल हदीस जी आहे। अमल करण खां अॻु कुरान सुन्नत का जेका है रहनुमाई रहबरी वठो, इहा ई दावत जमात जी आहे। अमल खां इनकार कोन्हे, नेकी खां को बि ज़िद कोन्हे को, पर उहा नेकी उहो अमल उहा चङाई कुरान सुन्नत जे मुताबिक़ हुजे। इहा ई दावत जमात अहल हदीस जी सुबह मंझंदि शाम ॾींहं राति मिले थी। शाल मुंहिंजो रब मूंखे अव्हांखे सभिनी मुस्लमाननि खे हिकु त सालिह नेक अमल जी तौफ़ीक़ ॾे, ॿियो उहो अमल पैगंबर जी सुन्नत संदर तरीक़े मुताबिक़ करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। दिलि में इख़लास ॾे, रियाकारी बिदअत उन रस्म रवाजुनि खां बचाए। शाल मुंहिंजो रब मूंखे अवां सभिनी खे इन शइ जी सम्झ अता फरमाए ऐं उन मुताबिक़ असांखे अमली ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अक़ूल क़ौली हाज़ा अस्तग़फिरुल्लाह ली व लकुम साइरिल मुस्लिमीन व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।